अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां। ठरी मिरवा जे ॻोठ डेढाणो जे रहावासिन गुलाम अब्बास दस्ती, सईद अमन दस्ती, शाह मोहम्मद दस्ती प्रेस क्लब ठरी मिरवा पहुची पंहिंजे सौटनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त असांजे सौटनि अल्लाह बख़्श दस्ती, मुख़्तियार दस्ती हथियारबंद माण्हू वठी करे असांजी ओताक ते कब्ज़ो करे ओताक खे ज़बरदस्ती ड्राहे छॾियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु सौट असांखे ॻोठ मां ॿाहिरि निकिरण लाइ संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सौट सियासी बाअसर हुजण करे केर बि असांजी नथो ॿुधे। असां अहिड़ो इतला मिरवा थाणे ते पिणु ॾिनो। हुननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त असांजी ओताक ड्राहींदड़ बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। डीएसपी एसपी खे चऊं था त अपील कयूं था जेको असां हक़ थे असां ना हक़ बेगुनाह असां ॿाहिरि आहियूं पी असांजो मरी वियो आहे मां मरी विया असां बाक़ाइदे ज़ुल्म आहे असांजे बचनि खे धक हणी बेगुनाह के था असां क़ुरान खणी विया आहियूं ॾह चकर बा असां मिलो न त बि असां ज़ुल्म आहे घर वेठे अची था विढ़नि। उहो मां चवां थो एपी साहिब खे त असांजो हक़ कयो वञे। उहे केरनि जेके विढ़नि था? उहे बि दस्ती आहिनि। नाला मोहम्मद इकबाल दस्ती ऐं माशूक अली दस्ती, मुख़्तियार दस्ती ऐं मैन माण्हू जेके हुननि जा 40 घर आहिनि। असांजो हिकिड़ो घर आहे, असांजे हिकिड़े घर सां बाक़ाइदे ज़ुल्म आहे। मां एसपी साहिब खे चवां थो त असांजो हक़ करे